ऑब्जेक्ट, चाहे सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट, फेल फाइल फेल मफहूम, ठीक है। कम जो कंदड़ कम जैसे कम थे, सही है। आई स्पीक इंग्लिश छा थियो, मां अंग्रेजी ॻाल्हायां थो, ठीक है। शी कुक्स मील, वो मानी पचाए थी, ठीक है। दे गो टू स्कूल, स्कूल वञनि था, दे जमा में अचनि था, दे गो टू स्कूल, वो स्कूल वञनि था। वी रीड बुक, असां किताब पढ़ूं था, ठीक है। ये छा थियो, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट। कम जो कंदड़ केरु आहे, आई शी दे वी यू ही शी इट, ये कम जा कंदड़ आहिनि। का भी शइ जॾहिं स्टार्ट कंदा आहियूं उनखे कम जो कंदड़ कोई पहिरियों जुमिलो हूंदो आहे, ठीक आहे। आई स्पीक इंग्लिश, मां कम जो कंदड़ आहियां। शी राइट बुक, ये कम जी कंदड़ आहियां, ठीक आहे। दे गो टू होम, वो वञनि था घर, कम जा कंदड़ केरु आहिनि, शुरू में जेके अचनि पिया। जेको कम आहे, स्पीक कुक गो रीड, खाइण पचाइण उथण घुमण सुम्हण हलाइण, ही सभु कम आहिनि। कम आहिनि इहे, लिखण पढ़ण उथण वेहण घुमण सुम्हण, कुछ भी माना खाइण ड्राइव करण कुछ करण, ये सब कम आहिनि, ठीक आहे। और ही छा आहे, ऑब्जेक्ट, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट, कम जो कंदड़ कम जंहिं ते कम थिए, जंहिं शइ ते कम थींदो उहो अल्फाज़ उहो वर्ड तव्हांजो आख़िरी में ईंदो। तव्हां स्कूल वञो था पिया, असां स्कूल वञूं था पिया, वी गो टू स्कूल, स्कूल जेको आहे आख़िरी में लॻंदो। जेको कम आहे, गो ईट स्पीक, ये कम आहिनि, उहो विच में ईंदा। राइट रीड, कुछ भी कम जेको आहे उहो कम वारो जुमिलो विच में ईंदो, ठीक आहे। जेको कम जो कंदड़ आहे, पोइ मां आहियां, ही आहे, हू आहे, दे आहिनि, जमान अकेला आहिनि, नंढा आहिनि वॾा आहिनि, कुछ भी आहे, कम जा कंदड़ शुरू में ईंदो। कोई भी वर्ड कम जो कंदड़ आहे उहो शुरू में ईंदो, जंहिं को कम आहे उहो विच में ईंदो। खाइण पीअण सुम्हण उथण घुमण वेहण, का भी शइ करण लिखण पढ़ण, ही सभु कम आहिनि, उहे विच में ईंदा। जंहिं ते कम थींदो उहो आख़िरी में ईंदो। चाहे तव्हां उर्दू में लिखो, चाहे सिंधी में लिखो, चाहे तव्हां पंहिंजी बलोचिकी ज़बान में लिखो, पर इंग्लिश में ईअं ई थींदो। कीअं थींदो इंग्लिश में, कम जो कंदड़ जेको हूंदो उहो शुरू में ईंदो, जेको कम हूंदो उहो विच में वर्ड ईंदो, जंहिं ते कम थींदो उहो आख़िरी में ईंदो। पोइ तव्हांजो इंग्लिश में जेको बि सेंटेंस ठाहींदो या ॻाल्हाईंदो या कुझु बि लिखंदो कुझु बि कंदो, उहो अगरि हिन तरीक़े सां लिखंदो, तव्हांजी इंग्लिश कंप्लीट मतिलबु महसूसु थींदो कि हिननि सही लिखियो आहे, ठीकु आहे। जेकॾहिं तव्हां इहे अल्फाज़ अॻिते पुठिते करे लिखंदो त उहे तव्हांखे कॾहिं बि तव्हां इंग्लिश नथा ॻाल्हाए सघो। यू कैन नॉट स्पीक इंग्लिश, तव्हां इंग्लिश नथा ॻाल्हाए सघो, सही आहे। हाणे हीअ शयूं नोट कजो, ऐं हिन ते तव्हांखे जेतिरो थी सघे मूंखे हिते वेठे हिन टाइम भली ॿ सेंटेंस ठाहियो, 3 ठाहियो, जेको 5 ठाहे सघे थो 5 ठाहे, ठीकु आहे। जेको हिकिड़ो ठाहे 2 ठाहे, जेतिरा ठाहियो, जल्दी में मूंखे हिनजे मथां सेंटेंस ठाहे ॾियो। पर जेके मूं चीज़ूं यूज़ कया उहे तव्हां इस्तेमालु करे सघो था। पर मूं लिखियो आहे आई स्पीक इंग्लिश, तव्हां लिखी सघो था आई रीड बुक, आई ईट मील, ठीकु आहे। मतलब तव्हां मटाए सघो था, उनखे अॻिते पोइते करे सघो था। तव्हां हिते ॿी शइ ॾेई सघो था, शी कुक्स मील, शी गो टू स्कूल, शी रीड बुक, ठीकु आहे। कुझु बि लिखी सघो था पिया, तव्हां हिनखे चेंज करे कुझु बि करे मूंखे हिते वेठे तव्हां जल्दी में 1 खां 2 जुमिला 3 जुमिला ठाहे ॾियो, ऐं उन खां बाद जेको बचे तव्हां पोइ बाद में घर में जेतिरा जुमिला वणनि तव्हां पंहिंजा ठाहे वञो, सही आहे। सम्झ अचे पियो? जेके न आयो मां ॿीहर ॿुधायां, ठीकु आहे। हाणे जल्दी में इहे जुमिला ठाहियो, इहे लिखी छॾियो, शाबाश।